अपडेट कयो कि लाहौर में पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जो मीडिया से ॻाल्हियूं। एशिया कप में टीम की बेहतर कारकर्दगी लाइ दुआगू आहियां। पीसीबी चेयरमैन असांजी क्रिकेट टीम एशिया कप में सुठी कारकर्दगी ॾेखारी। भारत से बराबर की सतह ते ॻाल्हियूं थींदियूं। टीम के सिलेक्शन में मुझो को किरदार न है। क़ौम जो नज़रूं एशिया कप में टीम की कारकर्दगी ते आहिनि। टीम ते गैर ज़रूरी तनक़ीद का पासो कयो वञे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। लाहौर में पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जो मीडिया से ॻाल्हियूं। एशिया कप में टीम की बेहतर कारकर्दगी लाइ दुआगू आहियां। अपडेट कयो कि लाहौर में पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जो मीडिया से ॻाल्हियूं। एशिया कप में टीम की बेहतर कारकर्दगी लाइ दुआगू आहियां। अवाम पंहिंजे रांदीगरनि जी सपोर्ट करे। अपडेट कयो कि लाहौर में पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी जो मीडिया से ॻाल्हियूं। एशिया कप में टीम की बेहतर कारकर्दगी लाइ दुआगू आहियां। पीसीबी चेयरमैन चवनि था असांजी क्रिकेट टीम एशिया कप में सुठी कारकर्दगी ॾेखारी। भारत से बराबर की सतह ते ॻाल्हियूं थींदियूं।